अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है। दोस्त जी बनी घुमण आया हूँ। ये कणक तो मुखों पुछे पियो सलाह मशवरो त ॾिसी ॾे त रेपर हणायूंसि थ्रेशर हणायूंसि। मौसम भी ॾाढी ख़राब लगी पई आहे। सो वधीक तव्हां कमेंट्स में ॿुधाइजो त छा करणु खपे। माशाअल्लाह फसल त तैयार आहे। हेलो करे थोड़ा भी तस्वीर हटाएंगे तस्वीर। माशाअल्लाह कणक तैयार है। किथा किथा किरी पई है।